आगाह कयो आहे मीरपुर ख़ास मां जिते ॻोठ जाम लिगारी में घरू अणबण सबब औरत श्रीमती लाल कोहली फाओ खाई आपघात करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है तो मीरपुर खास जे ॻोठ जाम लिगारी में घरू तकरार सबब औरत श्रीमती लाली कोहली फाओ खाई आपघात करे छॾियो आहे। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। अवां खे अपडेट कंदालू मीरपुर खास मां जिते औरत श्रीमती लाली कोहली फाओ खाई आपघात करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर खास मां आवाज़ टीवी के रिपोर्टर उमर दाऊद पोटो खां। जी उमर, छा मामलो आहे, अपडेट कजो। मीरपुर खास वेझो जाम लगारी में जेको ॻोठ में श्रीमती लाली जेकी आहे उन जेको आहे पंहिंजे घर जे घरू अणबड़त सबब जेको आहे ऐं घर जे अंदर जेको फाओ खाए आपघात करे छॾियो आहे। अहिड़ी इतलाह जो हद जी पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं लाश खणाए सिविल अस्पताल आंदो वियो आहे, जिते जेकी उनजी कानूनी कार्रवाई खां पोइ जेको उनजो लाश आहे उन्हनि जे वारसनि जे हवाले कयो वेंदो। ठीक है मोहम्मद उमर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।